अस्सलाम वालेकुम। मैं ज़िंदगी में डुअरवा वाला मौजू किसो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद। पाठ नंबर 82 सिपारो नंबर 9 सूरत तौबा आयत नंबर 66 67 68। उन्होंने अल्लाह ताला के विसारे छॾियो ऐं पोइ अल्लाह उन्हनि खे विसारे छॾियो। बेशक मुनाफ़िक़ ई अल्लाह जे फ़रमान खां निकिरण वारा आहिनि। अल्लाह ताला मुनाफ़िक़ मर्दनि ऐं मुनाफ़िक़ औरतुनि ऐं काफ़रनि सां दोज़ख जे बाहि जो वाइदो कयो आहे। सदाईं मज़द रहण वारा आहिनि, यानी जहन्नम जी सज़ा संदनि लाइ काफ़ी आहे ऐं अल्लाह मथिनि लहनत कई आहे ऐं संदनि लाइ दाइमी अज़ाब आहे। सिपारो नंबर 9 सूरत तौबा आयत नंबर 71 72। ऐं मोमिन मर्द ऐं मोमिन औरतूं हिक ॿिए जा साथी आहिनि। नेकीअ जो हुकुम कनि था ऐं बुराईअ खां रोकीनि था ऐं निमाज़ क़ाइमु कनि था ऐं ज़कात ॾियनि था ऐं अल्लाह ऐं संदसि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तबेदारी कनि था। इहे ई माण्हू आहिनि जिन ते अल्लाह ताला सिगो ई रहम ऐं करम फरमाईंदो। बेशक अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे। अल्लाह ताला मोमिन मर्दनि ऐं मोमिन औरतुनि सां जन्नतुनि जो वाइदो कयो आहे, जिन जे वणनि ऐं महलात जे हेठां नहरूं वेही रहियूं आहिनि। मजिद सदाईं रहण वारा आहिनि ऐं हमेशह रहंदड़ जन्नतुनि में संदनि लाइ पाक जायूं आहिनि ऐं अल्लाह जी रज़ा सभ खां वॾी शइ आहे। उहा वॾी कामयाबी आहे। सिपारो 6 सूरत अल फतह आयत नंबर 28 29। इहो अल्लाह ई आहे जंहिं पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिदायत ऐं सचे दीन सां मोकिलियो, जीअं उनखे सभिनी दीननि ते ग़ालिब करे। ऐं अल्लाह शाहिद काफ़ी आहे त पाण सॻोड़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सचा पैगंबर आहिनि। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो रसूल आहे ऐं जेके माण्हू साणु गॾु आहिनि उहे काफ़रनि लाइ सख़्तु ऐं पाण में रहमदिल आहिनि। खेनि रुकू ऐं सजदे में ॾिसंदे अल्लाह जे फज़ल ऐं रज़ा खे तलब कंदा। संदनि पेशाननि में सजदे जे असर जी निशानी आहे। क़यामत में संदनि पेशाननि जो नूर चोॾींहं जे चंड खां बि वधीक हूंदो। हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे साथियुनि जो इहो मिसाल तौरेत में आहे, इहो मिसाल इंजील में आहे। इहे उन पोख वांगुरु आहिनि जेका पंहिंजा सलाह कढंदी आहे, पोइ पंहिंजे गनर मज़बूत कंदी आहे, पोइ पंहिंजनि गनरनि ते सिधी बीहंदी आहे, हारीअ खे चङीअ तरह लॻंदी आहे, जीअं उन सां काफ़रनि ऐं गुमराहनि खे कवड़ाए। उन्हनि मां जिन ईमान आंदो ऐं चङा कम कयाऊं, यानी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाब सां अल्लाह बख़्शिश ऐं वॾे अजर जो वाइदो कयो आहे।